आउं पंहिंजो कालम कीझर खे ज़हर कंहिं ॾिनो पेश करे रहियो आहियां। कालम ॿुधण खां अॻु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा, जीअं ईंदड़ वीडियोज़ अव्हां ताईं पहुची सघनि। मुल्क जे पाणी माहिरनि कीझर ढंढ जो ज़हरीलो पाणी 2 करोड़ 30 लख माण्हुनि जे ज़िंदगीअ लाइ हानिकार करार ॾिनो आहे। ताज़ो हिकु ख़ानगी इदारे माहिरनि जी मदद सां ॿुधायो आहे त नूरी आबाद जे फैक्ट्रियुनि जो ज़हरीलो पाणी कीझर में छोड़ करण सबबि सॼी कीझर ज़हरीली बणिजी वई आहे। कीझर जो ज़हरीलो पाणी कराची, ठट्टो ऐं जामशोर जे अवाम खे पीआरियो पियो वञे, जंहिंसां केतिरियूं बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। हमल ऐं मंछर ढंढ त तबाह थी चुकियूं आहिनि, पर हाणे हथ सां कीझर ढंढ खे तबाह करे करोड़े इंसाननि खे ज़हरीलो पाणी पीआरे संदनि ज़िंदगियुनि सां खेॾियो पियो वञे। माहिरनि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी करोड़े इंसाननि जूं जानियूं बचायूं वञनि। सिंध जो फितरी हुस्न ॾींहों ॾींहुं तबाहीअ जे कंधीअ ते पहुची रहियो आहे। हुकूमत जी बेवसी ऐं हुकूमत जी बेध्यानीअ सबबि सिंध जा ॿेला, डंडूं, ढोरा, आबी वकरा ऐं तफ़रीही माग आहिस्ते आहिस्ते मेसारजी रहिया आहिनि। सिंध में माहौल खे बचाइण लाइ का बि ख़ातिरख़्वाह अॻु भराई थींदे नज़र नथी अचे। सिंध में डंडुनि जी मालिकी न हुअण सबबि उहे ॾींहों ॾींहुं तबाही जे तरफ़ वञी रहियूं आहिनि। डंडूं न फ़क़ति सियाहत बल्कि माहीगीरी जो पिणु अहम ज़रियो आहिनि। सिंध जे डंडुनि जी मालिकी करण सां हिकिड़े पासे असांजा मुहाणा ख़ुशहाल थींदा त ॿिए पासे वरी मुख़्तलिफ़ हंधनि ते असांखे तफ़रीह जा मौक़ा पिणु मिली सघंदा। मिसाल तौरु डंडनि में गंदगाह जी सफ़ाई करे उते मिठे पाणीअ जी मौजूदगी खे यकीनी बणाए सियाहत खाते तरफ़ां रहाइशी होटल ऐं उन सां गॾु के मयारी रेस्टोरेंट्स ठाहिण सां सिंध जे माण्हुनि खे तफ़रीह जा सस्ता मौक़ा फ़राहम करे सघजनि था। पर अफ़सोस त हिते डंडूं ज़हरीलियूं बणिजी रहियूं आहिनि। सिंध में तक़रीबन 1200 डंडूं आहिनि ऐं सिधी या अणसिधी तरह 12 लख माण्हुनि जो रोज़गार उन्हनि डंडुनि सां लाॻियल आहे ऐं उतां मिलंदड़ मच्छी, पखी, लोड़, पबुण, बिह वग़ैरह सिंध जे अक्सरियत जी ख़ोराक जो ज़रियो पिणु आहिनि। अॼुकल्ह माहौलियाती तब्दीली पूरी दुनिया जो अहम मसइलो बणिजी वियो आहे। असां वटि ईंदड़ ॿोॾूं पिणु माहौलियाती तब्दीली जो नतीजो आहिनि। सिंध जे डंडुनि ख़ासि तौर ते मंशूर ढंढ जी तबाहालीअ खे बि माहौलियाती असरनि खां अलॻि नथो करे सघिजे। कीझर समेत सिंध जे ॿियनि डंडुनि खे तबाही खां बचाए उन्हनि खे माहीगीरी सां गॾु सियाहत जा मर्कज़ ठाहिणु घुरिजनि, जंहिंसां हिकु तरफ़ रोज़गार जा ज़रिया पैदा थींदा, मौक़ा पैदा थींदा, त ॿिए तरफ़ उन्हनि डंडुनि खे न सिर्फ़ बहाल करण जो बि इम्कान पैदा थींदो। डंडुनि सां लाॻापियल इलाइक़नि में तरक़ीअ जूं नयूं राहूं खुली सघंदियूं। सिंध में हुकूमत जी बेध्यानी सबबि असांजा तारीख़ी माग ऐं मकान तबाह थी रहिया आहिनि। थियण त ईअं घुरिबो हो त उन्हनि मागनि, मकाननि ऐं डंडुनि समेत दरियाह जे कपनि ते तफ़रीही माग क़ाइमु कया वञनि, पर हाणे त उन्हनि जी असली शिकिल जो बाक़ी रहण बि ख़तरे खां ख़ाली न आहे। जेकॾहिं सिंध हुकूमत इन ॾस में अॻु भराई करे त हू त सिंध जे तारीख़ी हुस्न ऐं ख़ूबसूरती खे ॿीहर बहाल करे सघिजे थो। इन सां गॾु परॾेही सियाहनि जो सिंध ॾांहुं ध्यानु छिकाए परॾेही नाणो कमाए सघिजे थो। जेसीं ताईं कीझर ढंढ जो सुवालु आहे त नूरी आबाद जे फैक्ट्रियुनि जो ज़हरीलो पाणी ढंढ में छोड़ थियण सबबि न फ़क़ति हिन ढंढ जो पाणी ज़हरीलो बणिजी रहियो आहे, पर उन सां गॾु हर पासे जूं ज़मीनूं तबाह थी रहियूं आहिनि।
जैसा हज़ारे माण्हुनि जे जियापे जा ज़रिया महदूद या बिल्कुलु ख़त्म थी रहिया आहिनि। हुकूमत जेकॾहिं थोरो तहरुक वठे त हिन आफ़त खे टारे सघे थो, लखे माण्हुनि जी मुआशत ते ईंदड़ मंधियड़ो ख़त्म करे सघे थो। फैक्ट्रियुनि जो ज़हरीलो पाणी रोकण को वॾो मसइलो न आहे। इन सिलसिले में कानून मौजूदु आहिनि